चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स अदा बुरा जी अदा नूरा ये जेके असां वारा सौट उल्टा सुल्टा पिया था कम कन पक ॼाण त इन्हनि खां इहो सभु कमु हाजी लकुण थो कराए गोॾबदी अदा पोइ इन लाइ पक करणी पवंदी पक सां गॾु थोरी जांच करणी पवंदी मथा चढ़ी इहा पक करे खां पवंदई अदा नूर लाइ इहो जेको शमू कारो आहे न इहो तोखे मूंखे कोन ॿुधाईंदो हा इहो सोचणो पवंदो त इहो कारो निभाॻो कंहिंसां ठहियल आहे हिकिड़ो माण्हू आहे अदा नूर लाइ जंहिंसां इहो शमू कारो घणो लह विचड़ में ईंदो आहे मथा चढ़ी कहिड़ो 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 सची ॿुधाईंदा कहिड़ो आहे इहो अथई वाचूड़ो फ़क़ीर जंहिंसां इहो शमू कारो शीदो बिलो सभु ॻाल्हियूं सभु राज़ कंदो अथई इहा ॻाल्हि वाह जी कई इन वाचूड़े खे न 2-3 रुपया ॾींदासीं त जेके पुछंदासीं त सही ॻाल्हियूं बि ॿुधाईंदो जेके न पुछंदासीं से बि ॿुधाईंदो त पोइ असां ॿई ॼणा लॻूं था वाचूड़े जे पोयां ऐं वाचूड़ो लॻंदो कारे जे पोयां जॾहिं कारे जे पोयां लॻंदो त ॿई अॻियां पोइ पोयां पोइ अॻियां पोइ पोयां ऐं पोइ असां हुनजे साम्हूं थींदासीं मानूरल ऐं मां भूरल वलद आंदल भली करे आया वाचूड़ो आहे उहो बेदावत वियो आहे हाजी लकुण जी जन में नचण त पोइ ठलियूं कोन अदा मूं त झलियो मास चई त ॻोठ जो फ़क़ीर आहियां मंगराड़ बि रोज़ी कनि था मां बि 2 टे लोॾा ॾेई रोज़ी करे अचां ये लोडा ॾेई मोटे न त पोइ असां ॾे माण जाएसि हाज़ुर अदा हाज़ुर हलो दादा हलो अदा सुबटा ये दावता मुरल पुरल अचनी ता लगे तो कलो को पलाद करना छाखा अरे छो पलाद कंदा तक मत चवा तो बग ये चुपड़ी कई हले वले तू ने ॾिसी न बस पाणी हो हिय हलिया वेंदा असां हिय हलिया वेंदा से बस पो हिडे न तालो लिपटी ना इनन खे भले भले अच तो ॾिसी न अदा ॾिठई न दादा यो मुंह तो को महसूस कोन कयो कंहिंजा को कंदो वदा मुंहिंजो मतिलबु आहे त हिननि निभागनि जो रवैयो ॾिठी असांखे ॾिठो ॾिठी करे हलिया विया ॼणो असां हिते मौजूद ई न आहियूं ज़रूरु अदा पक ॼाण त हिननि खे कंहिंजूं टेक अथई टेक हा टेक अथनि इहा टेक त हिननि जी असां तोड़ींदासीं सुबुह पक वठाऊं त इन लांती लकुड़ जो इन में हथ आहे या न अदा मूंखे त लॻे थो अॼु तूं सुबुह वारी चांहि लॻे थो न आहे पीती तॾहिं त दिमाग़ कमु तुंहिंजो बि नथो करे गोॾ ॿधी दे ख़बर मुआ घणा कमाए आमो थो वॾो निभाग आयो हाजी लकुण वॾो निभाग छो निभाग जी कुंवारी त दीदी वई कुआर हुई या चांहि हुई जो ठरी वई जो न पीअंदो माण्हू आई आदि संछ न ॻाल्हि खे माना गुज़ारे वई इन्हे लकुण खे को बलहा खाए खयई न पराई न्याणी जो सिर चङो थियो त कुआर गुज़ारे वई न त इन लकुण सां उन्हे कुआर जी ज़िंदगी तबाह थी वञा ऐं मंगण हार नेड़ो हिन लकुण सां शर कयो जो मोर लाइ बि खणी वियसि ऐं पंहिंजो मुंहुं सभा खट जे पाए जहिड़ो थी वियुसि ऐं इन ॻाल्हि खे वठि इहो लकुण वरी न ॻोठ जी ज़ाइफ़ुनि खे ॿियो तंग कंदो इन्हे लकुण खे छॾ अदा बूरल अदा नूरल आया वई आई उठ ये नूरल ऐं भूरल वारा छो आया तुंहिंजी पुछा ते चवनि पिया त अचे ते ॾासा ॾे मोकिलजांसि ऐं वरी कहिड़ो खुलम खुलियो आहे जो ये नूरल भूरल वारा मुंहिंजे दर ते अची बीठा आहिनि को त कमु हूंदनि तूं छो तो टिड़ी ऐं ॾिजां कोन थो कॾहिं माण्हू भरीअ में आहे कॾहिं भाकुर में आहे ऐं मूंखे हुनजे भाकुर जी ख़बर आहे भाकुर में भले अहिड़ो त ज़ोर ॾींदा आहिनि अहिड़ी पीढ़ ॾींदा आहिनि जो साह सुथण मां हलियो वेंदो आहे पर ॿुध हुया त थधा न नरम हुया
हरू भरू वाचो वेकरू करे कोन पिया ॻाल्हाए? अलाए कहिड़ो सुठो मुंहिंजो अथनि पर कहिड़ा ॻोठ जी फ़क़ीराणी आया दीदी साहब परणाया आयो ने पलीत खे किथे कोन परलियो न भाॻो वाजो रस्ते ते रड़ियूं पइजी वञो रड़ियूं पइजी वयूं पर कीअं? अधी हजाणी मंदाणी अज लकड़ जैसा शादी करे पे न उहा कुआर वेचारी गुज़ारे वई। हाँ मोए जी खुड़ी न बियो खुड़ी न दी मंधाणी रुगो खुड़ी मां कम कोन हलंदो सॼो मोए खे बाहि ते सकराइन न त पोइ कोई न मोए जे गीची मंडी भाग निकिरे त निकिरे। असां वॾो कमाल कयो थी जीअं जो असांखे ख़बर पई न त शादीअ में कुंवार मरी वई आहे असां पोयां पेर कया मता इतफ़ाक़ आहे कुंवारो तुली हुजे ऐं उनखे कुल्लो ॾियणो पए पोइ वरी वटि उहा रस्ते ते चवंदा त हिकिड़ो तुला ॿियो रन मुक़ाम खां परे बाक़ी जेका मंगण हार अॼु लकड़ त कई न पितो हुजे सा त उते ई ॿुडी मरे आहे निभागो इते ई समझी वञो न जैसा मंगण हार जुठ करे वो केडो न पिटियल हूंदो मंगण हारन जो पिटियल कॾहिं बि साओ कोन थींदो आहे कॾहिं बि साओ कोन थींदो। वरी ॻाल्हि ॿुधाई वापसि पिया अचूं त तव्हांजा मुड़ुस असांखे मिलिया वट ते। हाँ छा पिया चवनि? छा वरी छा चवनि था असां उन्हनि खे ॾिठो अणे ॾिठो करे छॾियोसीं बसि ईअं सम्झो थोरी सिंधीअ में ॿुधायांव न असां उन्हनि खे लिपटी न कराई मुंहं त किना थी विया हूंदनि अॻ में वरी कहिड़ो सोढ़ शहज़ादा आहिनि हिकिड़े जो मुंहुं मारंग जहिड़ो आहे ॿिए जो मुंहुं वरी पाटड़े जहिड़ो आहे। हाणे ठहियो एतिरा बि किना कोन्हनि असांजा मुड़ुस घणनि खां सुठा आहिनि। ॿुध रस बता ॿुध अॻे जा कम पंहिंजे मुड़ुस जे परां थी ॻाल्हाए हल त साईं असां सां हेॾी बेबाजी बि कनि अॻे वरी हुननि जे लाइ परां थी ॻाल्हाए। हा दा रुगो असांजा मुड़ुस न आहिनि पर उन्हनि सां असांजा रत जा रिश्ता बि आहिनि सोट आहिनि सोट सगा सोट विजन ता रुगो टोट इहो त ज़रूरु सोचींदा हूंदा त बटोई सुबटोई ना मुत पर थी आहिनि असांखे लिखनी कोन था सही तो जे अदा बुता हुजनि मिड़ी दोस्त दुनिया जा आखिरी बेस्ता भागो जी लकड़ा बुझो दी नहीं पाने के या माजा मां जो मलिया पाण के दिन मारी तोखे तो मलिया मां मारी जमाया तुझी माई बस आजी साहब पाजे नसीबन जी गाला असां ॾाढियूं पई दुआऊं घुरियूं त तूं लाऊं लही पर हाणे असीं छा कयूं बाबा रुगो असां कोशिश न कई सॼे ॻोठ जे इज़ाफ़े में दुआ घुरी त हाजी साहब जी शादी थिए। अच्छा हाँ अरे बे धमक लगल दबा ए ॻोठ जूं मायूं भला छो हैरान ऐं परेशान हुयूं सिद्धी सही ॻाल्हि आहे न हाजी साहब जी अगरि तुंहिंजी शादी थी वञे सॼे ॻोठ जूं औरतूं आज़ादी सां घुमंदा गिटियुनि ऐं ॿनियुनि में चुप आज़ाद घुमना अरे करा न दे ढपुटे के रोक मथे वारी न मुक्क ठोकी मास त ज़मीन में हलियो ईंदो ॿियो भटारी लाइ किलो पियो अरे छोरा वात के वाहले सां कपींदो मैं केंदु तो कर चुप न तो कर वे हणे पादर अरे कारा जी साईं वे तो बातों सा दिल जा हवाला ओरिया हे वेठस कारा करे जा पुत्र जी साईं जीअरे त तू मूंखे हुन सां हिकिड़ी बि मीटिंग करणो कान चई पियो त तोखे ॾिसंदी त यहाँ पार्टी को अरे जेका तोखे ॾिस हुन कुंवार जो हियां न फाटो त मूंखे ॾिसी कीअं हियां फाटे सा हाणे ईअं कर उन कब्रिस्तान जी एड्रेस हथ कर जिते बुझी पार कबर में कैद बाबा पोइ नई ठाहिणी पवंदी। छा नहीं ठाणी पवंदी सेठ साहब असुल में छोरे जो मतलब आहे त कबर नई हूंदी ताज़ी हूंदी अरे ईअं न छोरा हाँ हाँ बाबा ईअं ई चवां थो। अच्छा हाँ माना त मुझी पुरानी खख कुआर जी कबर नहीं हूंदी जी जी ठीक आ अरे बुधी बुधा
ताज़ी क़ब्र हूंदसि ज़ाहिरा उन गारे में पता कान हूंदसि। धप धप तू पाण धप हुन में धप किथे। कॾहिं गारे में धप न हूंदसि मां क़ब्र खे चपड़ी मूंसां जीअरे छो न मिली मुंहिंजी राणी कीअं मूंखे जुदा करे अदा मतलब उबतो आहे सुबुतो तव्हांखे ॾिसी बीठा ई न। सिधी सही ॻाल्हि आहे, अदा वारनि खां डिॼंदा कीअं बीहंदा। पर हिन चकर डिॼनि कोन पिया। रात जे तारनि जहिड़ा खणी दोॾा ॾेखारियऊं, अहिड़ी पिया फूशर ॾेखारियनि जहिड़ो मुल्क जा वाली हुजनि। ऐं निभागा असांजे साम्हूं जो वरी मोतबर वेठल गुरबदी। हा दा सफ़ा अहिड़ा थी विया आहिनि छा? ईअं ई थियणो हो, अधी घर में ईअं ई थियणो हो। असां मुड़सनि सां गॾु हुयूंसीं त असांजी हुशूश त हीणा हुआ, हाणे त भेण जी टिकरिन ते था हलनि। हा हा नियाजाणी ऐं मांधाणी खे तव्हां घटि सम्झो आहे छा? इहे वॾियूं चालाक आहिनि। इन ई ॿाहिरनि खे भरियो हूंदो तॾहिं त उबतो ऐं सुबुतो तव्हांखे थोड़ा था ॾेखारियनि। अदा घुरल ई नुरल मां त चवां थी न उबत ई सुबत खां पहिरियां ई मांधाणी हाजाणी खे सटको ॾेई अचो। पोइ जो असांजे मुड़सनि जे मुढियुनि में हथ बाक़ी माल खे जीअं कासाई गेलींदा आहिनि ईअं ई गेलियो न दा। तव्हां छा थियूं सम्झो था असांजे अंदर बाहि न हूंदी? असांजे अंदर में अहिड़ी बाहि लॻल आहे जो धुओं पियो थो निकिरे, जायूं मटे मटे हिक ॿिए जे मथां चढ़ी। अदा असां वारियूं ज़ालूं ऐं असां वारा साला त सफ़ा आहिनि सवला, पर कंधु त उन जो वराइणो आहे जे उबते सुबते खे अहिड़ियूं होशूं ॾेई असांजे हथी साम्हूं बीहारियो आहे गोडबती। अधा पक सम्झ त इहो जेको आहे न हाजी लकुड़ी आहे जे खखर में खड़ो हुयो आहे। उन लकुड़ खे रंधो हणी सने खां अञा थनो कर केतिरो ज़रड़ो मथां चढ़ी। सभु कुझु कंदासीं अदा, सभु कुझु कंदासीं। कंहिंखे रंधो लॻंदो, कंहिंखे वाहोले जी थप ॾिबी, रुगो वाचूड़े खे अचण ॾे गोडबती। अधी गर्मी तोखे लॻे थो हाजी लकुड़ खे पादर हणण खां पोइ अधे वारा हाजाणी ऐं माधाणीअ खे गेलींदा ऐं उबते सुबते जी खलल आहे त इहे में तरींदा नको। जॾहिं इन्हनि जी गैरत खे गेड़ींदा न पोइ मता मच्छर जी इन्हनि जा मगज़ कुटनि, बाक़ी ॻाल्हि गरी आहे। ओ तकड़ियूं तकड़ न कयो, रुगो वाचूड़ी खे अचण ॾियो। पोइ ॾिसो त कीअं था मलाखड़ो मचायूं ऐं उबते सुबते जी कीअं था चिल चिनी कयो। गोडबती छा मथां चढ़ी यो न त आय बेखबर कर तो सेठ अटे के खाता बची वियो न। हा जॾहिं हिन मंगण हार मोड़ लाथसि त मां सोचियो ॼाण आ पुट खे, पर न साईं वॾो नक जो पको आहे। हाणे कहिड़ी फरमाइश थो करे? वरी ॿी कुंवार ॻोल्हे ॾियूंसि? न चवे थो त इन कुंवार जी क़ब्र ॾेखारियो जंहिं न मुंहिंजो दीदार कयो ऐं न मां हुन जो दीदार कयो। ऐं ईअं साह सड़ाट करे निकिरी वियुसि। नई क़ब्र किथां आणियूं? 2-3 मिटीअ जा गाॾा था लॻायूं, कंहिं मुक़ाम जे पासे में क़ब्र ठाहे था वठूं। मीर न करिणो ईअं ई पवंदो, न त हाजी लकुड़ सॼे खीचे पवंदो, छो त कुंवार जे आसरे ते असां हुनखे इलाही फुरियो आहे। मीर लाइ तकड़ न कयो, पहिरीं ॾिसूं था मन का ताज़ी थियल ठुकड़ क़ब्र मिली पवे। हा हूअं बि कहिड़ो रोज़ क़ब्र ते कुर्ब वंडण ईंदो। बाबा अथव वॾो नासूरी, ईअं बि थी सघे थो त क़ब्र जे भर में कोठड़ी ठाराए उते ई रही पवी। फिलहाल क़ब्र ते ॾिसे, पोइ ॿी कुंवर कुल्हे ते रखंदासीं, पोइ पहिरें वारी क़ब्र पाण ई विसरी वेंदसि। ठीकु आहे, चांहि अचे त चांहि पियो, पोइ निकिरूं था ताज़ी क़ब्र जी ॻोल्हा में। ठीकु आहे, पोइ हुनखे वठी हली ॾेखारियूं था। तारे जा पुट ठारा ॾियालनि पुठे कारो किथे आहे? आरे ते तो ओ मुझे बतला बारे ते तो कहिड़ो कमु अथई मूंखे ॿुधा। जंहिंमें कमां उनखे ॿुधाईंदसि, तूं परे थी मूं अण टपियल रंबी। अरे कारा जी सेठ लकुड़, मूं न तुंहिंजे लाइ ऑर्डर पास कयो त मुंहिंजी मरियात कुंवार जे क़ब्रस्तान जी एड्रेस हथ कर त वञी मयारूं ॾियांसि। तूं एड्रेस हथ कई?
तोबा कर हाई साहब तोबा कर मोनन के मेणा ना ईंदी बा हुननि जे बख़्शिश जे लाइ दुआऊं घुरबियूं दुआऊं। अरे जेको मुको जो चे तू बख्शाया सो बस तू मुखे वो एड्रेस दे तो उते वजू ठकाओ कया। हाई साहब हाणे पंहिंजा ॿई कन कीटा करे मूंॾे ॾिस त मां तोखे एड्रेस ॿुधायां। सभई कन तो दे न भाड़ो कर बुधा। त पोइ हाणे तकड़ी एड्रेस ॿुधो। असांजे ॻोठ खां उतर पासे जेको केले खान जो ॻोठ आहे न उहो छॾे थोरो अॻिते वेंदे त छीदीअ जी खॾ अथई जिते असां जूं मायूं कपिड़ा धोदियूं आहिनि। उहा खॾ टपी थोरो अॻिते वेंदे त साम्हूं साम्हूं मुक़ाम अथई। मुक़ाम जे अंदरि खाॿे पासे ते तुंहिंजे नक जे सिध ते जेका ताज़ी ताज़ी क़बर ठहियल हूंदी न उहा क़बर तुंहिंजे थियण वारी कुंवार जी अथई जेका शादी जे ॾींहुं हुई हिन दुनिया मां लाॾालो करे वई। हाई साहब चई त मां तोसां साण हलां गॾिजी। ना ते जनड़े जी काम जरूरत कन है उठे मुखे खबर भैया तो जेरे मुझे क्वारदा हजारे मिट मु करे चुको है। अज मां पाजी क्वार सो अकेले सिर गिटिंग कन अकेले से अच्छा पियो अच्छा पियो अच्छा 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 हाय खत्म हयाती सफाती लगे न दाती दे न दाती लगे हाय खत्म हयाती दबा वटलो follow me come on Adela il tato करे moi sotto un kai manu chaka bana Vous attendez que ai besta la mula con beota ki abe lachna road te to doka bua mu samjhota alaicha Vajura musa veio kanu tu musa tezia ta kar kya musa tezia ta kar अच्छा अञा मौको नहीं छा मां अञा तो जेरो ही उन जी ताज़े त कया जेका अञा तुंहिंजी थी कान्हे उन में आई तो में त 100 किलोमीटर जो फर्क आ 100 किलोमीटर तुंहिंजो पंधु पूरो थी वञे हा तूं पंहिंजे स्टाफ ते अची अॼु सीट संभाले थी वेही रही आहे कांच सीट ते रखी छॾी आहे पोइ तुंहिंजी हर ॻाल्हि में वज़न हुजे हा ऐं तुंहिंजी त मूं अगरि किथे इज़त ई कान्हे तूं त आहीं बेस्तो सही सोचे 100% सही सोचे तमाम की दुनिया जो लास्ट बेस्तो हमारा आखिरी बेस्तो उन सां इहो ई असर थियणो जेको मूंसां थियो आहे न लकुड़ न रो बस चवंदा न जहिड़ी नियत तहिड़ी मुराद हाथ परे कर अब मुंहिंजी नियत साफ़ हुई बकरी जे खीर वांगुरु अच्छी उजरी मुंहिंजी नियत पर मेरी उन मुंहिंजी कुंवार जी तबियत सही कान्हे अदा तबियत सही कान्हे मूंखे लान खां पहिरीं मूंखे लावर्स करे अदा मूंसां कंदो हो थोरो परे बि सवाल सोड़ी जी गिगत न थी मूं तूं रो असां छाजे लाइ रहूं पां छा लारो अदी हाजानी जी अदी मांधानी अदी तू कुछ चाहो न चाहो पर मुर्सन को सवा जिंदगी अधूरी था अदी मांधाणी वो छा थी चवी मुर्सन ते मोटी हलूं ॻाल्हि ॿुध जेकॾहिं ईअं हलंदासीं त इज़त कान थींदी चवंदियूं त भाइरनि वटूं बुछड़ियूं थी पोइ मोटी वञ पोइ कजे त छा कजे तूं ई खणी ॿुधा ईअं परचाइण त हू बि कोन ईंदा ॻाल्हि ॿुध उबते सुबते खे था चऊं त वञी गर्मी सर्दीअ खे परचाइनि उहो थी सघे थो त ईअं करण सां नूरल ऐं भूरल
असांखे घुराइनि या अचे वठी वञनि। हा पोइ इहा ॻाल्हि त सही आहे, पर उबतो सुबतो इन ॻाल्हि ते बीहंदा? छो न बीहंदा? हुननि मुंहनि जो त ज़ालुनि जे लाइ हियां थो फाटे। अदी इहा ॻाल्हि त सही आहे, जे हाणे झुकियूंसीं न त मुड़सनि जे अॻियां सॼी ज़िंदगी झुकियूं पई हूंदियूंसीं। सच थी चवीं, अॻे ई ॾिंगा आहिनि, वरी जेकॾहिं असां थोरी हेठाई कई पोइ त हिरी पवंदा, रोज़ पिया बेस्तो कंदा, हूअं वरी कहिड़ी इज़त कंदा। पर पोइ बि हिकिड़ो मान त रखूं न पंहिंजो। सही ॻाल्हि। गर्मी ओ गर्मी किथे आ गर्मी? मूंखे त कोन थी थिए। ओ वायरी मां तोखे थी सॾियां, मां हुन गर्मी जी ॻाल्हि कोन थी कयां। हा दी वायरी त थी वई आहियां। मूंखे हिन ॻाल्हि परेशान करे छॾियो आ त जिन मुड़सनि जी असां खां सिवा सरंदी कोन हुई, उहे असां खां परे थी विया आहिनि। उन्हनि जे मथे ते जूं बि कोन थी चुरे। थी सघे जूं सुरंदी हूंदनि, असां त हिते वेठा आहियूं, असांखे त ख़बर कान्हे का पंहिंजूं भेणूं जूं कढंदियूं हूंदनि। अदी उहा जूं नथी चवां जेके असांजे मथे में थियूं पवनि, मतलब त असांजे मुड़सनि खे असांजी ज़रूरत ई महसूस कोन थी थिए। थींदी हूंदनि, हट नथा छॾनि निभागा। अदी असांजे मुड़सनि खे त खणी छॾ, असांजा ॿाहिरि असांजे बारे में कहिड़ो सोचनि था। हा उन्हनि खे त पहिरां ई सोचणु खपे असां ॼण उन्हनि ते ॿार हुजूं। इहे वीचारा असांजा मुड़स हुआ जो असांजी सुस्तनी खे मुंहुं ॾींदा हुआ। ॿुध गर्मी, अधो घूरल ऐं नूरल असां मां बेज़ार कोन था थियनि। अदी मूंखे पूरी पक आहे त अधा वारा असां मां हथ कढण लाइ तयार आहिनि, पर असांजूं भाॼायूं बि त पेर सोरनि न। अधा वारा त अॻे ई ॾिंगा आहिनि, उहो त कॾहिं बि उन्हनि खे परचाइण लाइ कोन वेंदा। गर्मी मूंखे त इहो थो लॻे पंहिंजे मसइले में कंहिं ॿाहिरे माण्हू खे ॼण हलणी पवंदी, न त असां हिते उबासियूं ॾींदियूंसीं ऐं हुते हो निभागा आरसू भञंदा हूंदा। शादीअ जे पहिरें ॾींहुं मरी वई आहिनि, मौलवी मौजूदु हो पर निकाह न थी सघियो। अगरि जे अधु कलाक इंतज़ारु करियां त निकाह बि थी वञे हा, लाऊं बि थी वञनि हा ऐं रुख़्सती वारा ॿार बि थी वञनि हा। तुंहिंजी अहिड़ी रुख़्सती थींदी मूं कॾहिं अहिड़ो सोचियो बि न हो। ओ बदनसीब मां इन्ही मरियाद जे इलाज जे लाइ 2 लख रुपया ख़र्च कया ना। चाहियां पियो त हीअ कबर वारी बाई मूंसां लाउन वारा टक्कर हणे टक्कर, पर अदा लाउन लहण खां पहिरीं कबर मां से लिकी वेही रही आहे। जंहिंमहिल वीचारी प्यालो करे वई पोइ त बाबा छा ॿुधायां, मुल्क में रुगो रामबाट पइजो आहे। मुंहिंजे मुंहं तां मंगण वारा मोड़ ईअं लाहे विया जीअं मायूं बिचर तां छेणा लाहींदियूं आहिनि। अहिड़ो कर, छा चई थमो देबो आहे? हीअ तुंहिंजी थियण वारी ज़ाल हुई? तुंहिंजो ॾोह ई कोन्हे अदा, तूं मूंखे कीअं सुञाणे? तो त मूंसां लेन देन कई कान्हे। लेन देन त मूं वारा नौकर तोसां कंदा, मूंखां पैसा वठींदा। थमो कारो असां ॿई थोका, तोई त हुननि सां डील कई त हाजी लकुड़ खां पैसा वठी अचो त मां हिन माईअ जो इलाज कया, तबियत सही थिए त पोइ भली हाजी लकुड़ सां लाऊं लहे। असां त डेट बि ॾिनी, मुंहिंजो मतिलबु त तारीख़ बि ॾिनी त भली अचे लाऊं लही माई वठी अचो। असां जूल शरदायूं उते मंगण वारो साड़ो करे उते पहुचण वारो हुउसि त उते मूंखे फोन आई त तुंहिंजी ज़ाल प्यालो करे वई। छा चई? कोरे ॿुधा, हीअ तुंहिंजी थियण वारी ज़ाल हुई? छा तूं हिन खां लाऊं लहण वारो आहे? अथव 70-80 हज़ार ख़र्च थिया रुगो 2 टकरनि जे करे। असां तोखे हिन कबर वारी सां शादी करण लाइ तारीख़ ॾिनी हुई। मुंहिंजो पंहिंजी 0.5% हुन जे इलाज ते गुम करे छॾियो। अरे फिरोन जा मास्तर, हीअ मुंहिंजी थियण वारी ज़ाल हुई, हिन का बीमारी कान हुई,
पर शादी वारे ॾींहुं हिनखे अटैक पियो जो मरी वई छा ॿुधा जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स खुदा जी बार पोसे कारा ओ डेडा मुझा केड़ी वेतर करे दे अल्लाह दत दवा छा थियो आजी ते छा थियो कारो मुंह जो करे जरे जाते के तुझे कारो मुंह कयो अरे ता वो तो कारो करायो बस को बाड़ी के मुखे पे इले कबूर तारा भी दपड़ो कयो हलो बस सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।